अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु ونشهد أن سيدنا وسندنا ومولانا ومحبوبنا ومحبوب ربنا محمدا عبده ورسوله أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم وخطابه العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كم من فئة قليلة غلبت فئة كثيرة بإذن الله آمنت بالله صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين बंदे परवरदिगारम उम्मत अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्तदारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साया खाक पाए हर वली सुभान अल्लाह ऐ बुलबुलाने गुंजे गुलज़ारे अहमदी सुभान अल्लाह सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी قال الله تبارك وتعالى في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सलात शरीफ मोहम्मद सा पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन सुभान अल्लाह मौजा निहायत वाजिबुल एहतराम महफिल मुबारक में तशरीफ फरमा उलमा व हुफाज़ किराम ऐ जमाअत जा मुअज़्ज़ज़ीन ऐ प्यारी जमाअत सगोरी अजीज दोस्त मुसलमान भाइरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू अजो की ये महफिल मुबारक जेका 20 मार्च दी रात में
इमाम इनकलाब शहीद आज़म हजरत सैयदना व मुर्शिदना सैयद सिबगतुल्लाह शाह सानी अल मारूफ सूर्य बादशाह शहीद रहमतुल्लाह तआला अलैहि जे विसालत मुबारक जे इन तारीख जी मुनासिबत सां शहादत वारी तारीख जी मुनासिबत सां उन सोने मुर्शिद करीम जे शान में ये महफिल मुबारक सजाई गई है। अल्हम्दुलिल्लाह मुखे अगमे भी हिन जाय ते चंद भेरा हाज़री जो शरफ मिलियो आहे जूनन फकीरन जे गोठ में ऐं माशाअल्लाह कुछ ॾींहं ई अॻु में हाज़री भरे वियो आहियां वरी जल्दी में याद कयां वो फकीर अब्दुल वहीद सां ॻाल्हि कई पे चयूं त साईं वरी याद कंदा फकीर मुझे सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु के मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो हुयो ज़ुर गिबन तज़दुद हुब्बन देर देर सां ज़ियारत करे त मोहब्बत वधंदी कीअं न थिए त जल्दी में घरो थी वञे तव्हांजो नारे जो घरो थियणो ई न आहे अल्लाह करीम जो ही मोहब्बत व सलामत रखे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती यो ई ताल्लुक असांजो जेको आहे रूहानी मुर्शिद करीम सां उन जे करे जमायती सभई पाण में भावरा आहियूं सुभान अल्लाह ऐं हजरत रोज़े धनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे समूरन फकीरन जा सभिनी जमायत जा रूह हजरत रोज़े धनी जे हथ में आहे कोई सभई गॾु रहनि था ऐं अल्हम्दुलिल्लाह या निस्बत एॾी अज़ीम शान आहे जो खुदा कदो त जीअं जल्द मुलाकातूं थींदियूं त ये मोहब्बत वधंदी रहे ऐं हकीकत इहा आहे त अॼु आउं काफ़ी परे पियो हुयुसि सांगड़ जे इलाइक़े में तबियत बेसाब न थिए ॾिनो मूं चयुमि त कंहिं ॿिए दोस्त खे कंहिं बुज़ुर्ग आलिम सॻोरे खे गुज़ारिश कयूं मिथ बेड़ कयूं त उहो हाज़री भराए वञे पर ख़बर पई त ही फ़क़ीर मोहब्बत वारा कतई राज़ी कोन थींदा बहरहाल ऐं साईं वरी हुकुम कयो त अॼु कलाकनि जो हिसाब नाहे करणी ॾींहंनि जी ॻाल्हि करणी सो मूंसां अॼु महिरबानी करे घणो हिसाब न कजो जेतिरो तव्हांजी ख़िदमत में हाज़री भरे सघियुसि मां सिर्फ़ इन जे लाइ हाज़िर थियो आहियां त जीअं गैर हाज़री थिए मथां कंहिंजी दिलि में इहो ॾुख रहिजी वञे त अलाए छो कोन आयो मौलवी साहब जे मथां उहो बि माण्हू थोरे घणे ते कावड़जी पवंदा आहिनि बहरहाल मां हाज़री भरण जे लाइ हाज़िर थियो आहियां अल्लाह करीम जे हुजूर में दुआ कयूं था त मुर्शिदन करीम जे ज़िक्र जी हीअ महफ़िल जेका तव्हां मोहब्बत सां सजाई आहे रब करीम पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए ऐं अल्लाह करीम उन्हनि मुर्शिदन करीमनि जी रूहानी नज़र हर वक़्त असां शामिल हाल फरमाए चल रब करीम मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़न जी मोहब्बत जे सदके में असां सभिनी सां दुनिया में भी मेहरबानी फरमाए रब करीम असां सां क़ब्र ऐं हशर में भी मेहरबानी फरमाए हाणे सभई मोहब्बत ज़ौक़ शौक़ सां जीअं वेठा आहियो साईं अब्दुल मालिक सिकंदरी साहिब जन सुभान अल्लाह साईं के गुज़ारिश के जेसि ताईं आऊं वारी कोई चा
तेस तई तवाजी को खड़को कयो अल्हम्दुलिल्लाह जो साईं सोची वियो सुभान अल्लाह सभई मोहब्बत ज़ौक़ शौक़ सां सलाह शरीफ झुकारे बुलंद आवाज़ सां नमाज़ कया सभई बुलंद आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि जितनी जमायत आए तो आवाज कोने को बुलंद आवाज से जिक्र करायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह जो सुभान अल्लाह अल्लाह ताला की ज़ात व बरकत कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो कम मिन फ़ियतिन क़लीलतिन ग़लबत फ़ियतन कसीरतन बिइज़्निल्लाह वल्लाहु मअस साबिरीन सुभान अल्लाह अल्लाह ताला की फरमायो घर में ये थी दुआ जो थोड़ी जमायत अल्लाह जे हुक्म सां अल्लाह जी मदद सां वडे टोले ते गालिब अची वेंदी आहे वल्लाहु मअस साबिरीन रब करीम जी ज़ात व बरकत इरशाद फरमायो अल्लाह सब्र करने वालों सां गॾु आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो इन या आयत मुबारका जो सही मफ़हूम समझाइण खां अॻु में मां तव्हांजी ख़िदमत में थोरो पस मंज़र बयान कयां त जीअं ॻाल्हि तव्हांखे सवली सम्झ में अची वञे अल्लाह ताला जी ज़ात व बरकत हेॾो सारो जहान जोड़ियो आहे रब करीम जी ज़ात व बरकत इन समूरे जहान में इन रूए ज़मीन ते इंसान के पैदा फरमाए करे उनके अशरफुल मखलूकात जे लक़ब सां नवाज़ियो आहे इंसान के रब करीम जी ज़ात व बरकत पंहिंजो नाइब बनायो आहे हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के रब करीम फरमायो वइज़ क़ाल रब्बुका लिल मलाइका सोने आदम जे लाए रब करीम फरमायो इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्दि खलीफा ऐ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो ज़मानो याद कर जॾहिं तुझे रब करीम मलाइकन के फरमायो हुयो त मां ज़मीन में हिकिड़ो खलीफ़ो पैदा करण वारो आहियां अञा आदम अलैहिस्सलाम के रब करीम पैदा कोन फरमायो हुयो रब करीम पहिरीं मलाइकन सां इहा ॻाल्हि कई त मां ज़मीन में हिकिड़ो खलीफ़ो पैदा करण वारो आहियां मलाइकन सगोरन जवाब में अर्ज़ कयो قالوا أتجعل فيها من يفسد فيها ويسفك الدماء चयूं त या रब करीम छा तू ज़मीन में अहिड़ो पैदा करण वारो आहीं उनखे पैदा करण वारो आहीं जेको ज़मीन में फसाद करे खून रेज़ी करे रत बहाए रब करीम जी ज़ात व बरकत इरशाद फरमायो तै मलाइको इन्नी अअलमु मा ला तअलमून जेको मां रब करीम जानिया थो सो तव्हां कोन था जानियो मलाइकन अर्ज़ कयो नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक असां तुंहिंजी तस्बीह बयान करण वारा आहियूं असां तुंहिंजो हम्द बयान कयूं था बे कंहिंखे पैदा करण जी हरूभरू फितने फसाद वारे खे पैदा करण जी कहिड़ी ज़रूरत आहे तुझे ज़िक्र जी ॻाल्हि हुजे त उहा असां करण जे लाइ वेठा आहियूं रब करीम फरमायो त मां ॼाणियां थो तव्हां नथा ॼाणो
इंसान के अल्लाह तबारक व तआला जॾहिं ख़ल्क़ियो थे मलाइकनि सां इहा ॻाल्हि ज़िक्र फरमाई पोइ अल्लाह तबारक व तआला नबियनि सॻोरनि जे लाइ समझो तो उनखे रब करीम पंहिंजो ख़लीफ़ो बनायो वो सॼी मखलूक जेका हीअ रब करीम इंसानियत जोड़ी आहे उन जे लाइ अल्लाह तबारक व तआला मलाइकनि खे ख़ामोश करण जे लाइ हिकिड़ो बंदोबस्त फरमायो जो आदम अलैहिस्सलाम खे इल्म जा कलमात सेखारियईं ऐं समझो त इन तरीक़े सां रब करीम मलाइकनि खे जवाब ॾिनो त ही इल्म वारा आहिनि झेड़ो कोन कंदा कहिड़े तरीक़े सां जवाब ॾिनो त इल्म वारा झेड़ो न कंदा रब करीम आदम सोने खे कुझु कलमा सेखारिया नाला सेखारिया ऐं पोइ वरी मलाइकनि सॻोरनि खे फरमाई त जेकॾहिं तव्हां सचा आहियो पंहिंजी ॻाल्हि में भला तव्हां त इहे नाला ॿुधायो हालांकि आदम अलैहिस्सलाम खे रब करीम पहिरियों ई सेखारे छॾिया हुया पोइ वरी आदम सोने खे फरमाई त हाणे ही नथा ॿुधाए सघनि तूं हिननि खे ॿुधाए त जीअं हीअ माठ थी वञे रब करीम ॼण त हिन में वाज़े करे छॾियो त ही त इल्म वारा आहिनि नाला जो ॿुधाइनि था इल्म था रखनि त इल्म वारा आहिनि इल्म वारा खून रेज़ी कोन कंदा फितनू फसाद कोन कंदा झेड़ो कोन कंदा इल्म वारो माण्हू कॾहिं बि झेड़ो कोन कंदो सुभान अल्लाह चओ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती रब करीम जी ज़ात बरकात इंसानियत के जो पैदा फरमायो हज़ारे साल गुज़री आहिन रब करीम जी ज़ात बरकात आदम सोने के पैदा फरमाए करे उनके जन्नत में रहायो वरी जॾहिं रब करीम रूए ज़मीन ते इंसानियत जे इन वधा जो बंदोबस्त कयो थे तॾहिं रब करीम हज़रत आदम अलैहिस्सलाम के हेठ ज़मीन ते लाथो हज़रत आदम अलैहिस्सलाम ज़मीन ते लही आयो बीबी हवा साहिब ज़मीन ते लही आई इन टाइम खां वठी करे उन वक्त खां वठी करे आदम अलैहिस्सलाम जे ॿिन पुटनि में झेड़ो थी पियो उन टाइम ते खून रेज़ी शुरू थी उन वक्त खां वठी करे शैतान जे बकर में फिरेबन सां इंसान वक्तन फवक्तन जुल्म ज़ियादत कंदो रहे तो वो याद रखो ये ज़मीन अल्लाह जी आ इन में फसाद कतई तरह सां सुहे कोन थो रब करीम ये धरती पाक बनाई आहे ये बेहतरा ज़मीन में खून रेज़ी न थे फितनो फसाद न थे ऐ ज़मीन में जेकरे सजदा थियन त सिर्फ रब करीम के थियन इहाई ॻाल्हि सुठी आहे ज़मीन खे अल्लाह पैदा कयो ज़मीन अल्लाह जी मिल्कियत आहे ज़मीन में जो कुछ भी आहे वो भी अल्लाह जी मिल्कियत आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती पर वक्त गुज़रण सां शैतान जे बरगलाइण सां ज़रूर माण्हू उखलंदा रहंदा आहिनि समझो था न हर कंहिंजी तबियत हिक जहिड़ी कान्हे कंहिंजी दिल में कहिड़ा ख़्याल थींदा कंहिंजे दिमाग़ कंहिंजो छा सोचींदो ऐं आम तरह सां जेके मुआशिरे में बुराइयूं थींदियूं आहिनि अल्लाह करीम छल पनाह में रखे को व्याज जी लानत में फाथल हूंदो को वरी रिश्वत जे चक्कर में फाथल हूंदो को वरी जुआ जे एडी बीमारी में फाथल हूंदो जो सब कुछ घर पंहिंजा तबाह करे चुको हूंदो अञा बेन ख्याल में हूंदो त मन तॾहिं मुंहिंजो वारो लॻी पवे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती के वरी छा कंदा हूंदा शराब जी लानत में
पंहिंजी इज्जत बि दागदार बनाईंदा, पंहिंजो माल बि ज़ाया कंदा, के वरी चोर लोफर रस्तनि ते खुरू कंदड़ ॾेहनि खे ॾचा ॾींदड़ अहिड़ा बि माण्हू के हूंदा आहिनि। बहरहाल अल्लाह तबारक व तआला इंसानियत खे समझाइण जे लाइ वॾो तादाद नबीयनि जो मोकिलियो। सुभान अल्लाह। कंहिंखे मोकिलियो? नबीयनि खे। त जीअं नबी सगोरा अची करे उन्हनि खे समझाई, उन्हनि खे फितननि फसादनि खां कढी करे उन्हनि खे समझाए करे अल्लाह जे ज़िक्र जे तरफ़ उन्हनि खे माइल कनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, जॾहिं इहा ॻाल्हि थी नबी सगोरा रब करीम जी ज़ात बरकात दुनिया जहान में मोकिलिया, कमो बेश सवा लख नबी सगोरा दुनिया जे तख़्ते ते तशरीफ़ वठी आया। हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे सैयदना ईसा अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं जेतिरो तादाद नबियन सगोरन जो आयो, इन में भी विच में अलाए केतिरा फसादी पैदा थिया। कॾहिं निमरूज़ जहिड़ो शैतान हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह के तकलीफ़ूं ॾींदो रहियो, कॾहिं फिरऔन जहिड़ो ज़ालिम बादशाह हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम के तकलीफ़ूं ॾींदो रहियो। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका क़ौम हुई, बनी इसराइल जेके हुया, उहे सभई फिरऔन पंहिंजे क़ैद में रखी छॾिया हुया। उन्हनि सां ज़ुल्म कंदो हुयो, ज़ियादतियूं कंदो हुयो। उन्हनि जा मर्द जेके आहिनि, उन्हनि मर्दनि सभिनी खे ज़िबह कराए छॾींदो हुयो। फ़क़त बनी इसराइल जूं न्याणियूं औरतूं ई बाक़ी बचियूं हुयो। इहे ज़ुल्म करे उन्हनि जी नस्ल कुशी कंदो रहियो। हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी आहे, उन फिरऔन जे मुक़ाबले में फिरऔन वटि बादशाही हुई, ताकत हुई, लश्कर हुयो, फौज हुई, सब कुछ भी हुयो, पर हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सिर्फ अल्लाह जो नालो खणी करे हिदायत जे लाइ आयो। अल्लाह ताला फरमायो, असां इन जे लाइ मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे मोकिलियोसीं त जीअं इन फिरऔन कान अला फिल अर्द यस्तदइफ ताइफतन मिनहुम युज़ब्बिहु अब्नाअहुम व यस्तहयी निसाअहुम इन्नहु कान मिनल मुफ़सिदीन। अल्लाह करीम फरमायो त फिरऔन छा कंदो हुयो, जो कमज़ोर उन्हनि खे बनाईंदो वींदो हुयो, उन्हनि जा मर्द सभई कुहराए छॾे, सिर्फ़ औरतूं ई वञी उन्हनि जूं छॾे। ज़ालिम हुयो। आख़िरकार उन मख़लूक़ खे उन कमज़ोर करण ते चाहियो। ऐं असां जो वरी इरादो इहो हुयो त जेका कमज़ोर मख़लूक़ आहे उनखे ताक़तवर बनाए। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे रब करीम उन जाइ ते मोकिलियो ऐं फिरऔन एॾो ताक़तवर ज़ालिम बादशाह हुयो, उनखे शिकस्त फाश थी। अल्लाह ताला जो नबी सगोरो सुरखरू थियो। उनजी क़ौम जेका आहे रब करीम उन्हनि जी मदद फरमाई। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फिरऔन जे मुक़ाबले में कामयाब थियो ऐं निमरूज़ जे मुक़ाबले में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम कामयाब थियो। इएं वक़्तु गुज़रंदो रहियो, ज़ुल्म जा दास्तान अॻे खां वठी करे हलंदा पिया अचनि, पर घणो ई इएं थींदो आहे त अल्लाह ताला जे मदद सां नंढो लश्कर वॾे लश्कर जे मथां अची वेंदो। वरी रसूलुल्लाह जे ज़माने में ॾिसो, साम्हूं मके जा काफ़िर हुया, अबू जहल, अबू लहब, उतबो, शैबो, उमैया बिन खलफ, ये वॾा वॾा दुश्मन हुया। उन्हनि जे मुक़ाबले में महबूब मुहम्मद करीम अल्लाह जो कल्ब खणी आयो। सुभान अल्लाह। शुरू में उन्हनि ते एॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं, एॾा ईज़ा ॾिना। उन्हनि सोचियो त शायद असांजे तकलीफ़ुनि जे करे मुस्तफ़ा करीम पंहिंजी ॻाल्हि तां हटी वेंदो, पर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पंहिंजे चाचे खे पाण करीम फरमायो त हे चाचा,
जेकरे तव्हां जो ख्याल आहे त तव्हां जे करे मां महफूज आहियां त मेहरबानी करे इहो अमन तव्हां पंहिंजो वापस वठो, ज़मानत पंहिंजी वापस वठो। जेकॾहिं मुंहिंजे हिकिड़े हथ ते सिज लाहे रखनि, ॿिए हथ ते चंड लाहे रखनि, तॾहिं बि मां अल्लाह जे पैगाम पहुचाइण खां रुक बि सघो। केॾी बि तकलीफ़ पहुचाई वञे, मां कतई तरह सां रुक बि सघो न को। इहो अल्लाह जो कलमो ज़रूर पहुचाईंदुसि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत जे ऐलान खां बाद में तकरीबन 13 साल मक्के पाक में रहा ऐं इन 13 साल में काफरन जा ज़ुल्म सहंदा रहा। मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तरह तरह जा इज़ाम ईंदा रहा, सहाबन के तकलीफूं ॾींदा रहा। आखिरकार मुस्तफा करीम रब करीम जे हुक्म सां हिजरत करे मदीने तैयबा तशरीफ वठी वियो आहे। उते मदीने तैयबा में मुस्तफा करीम ज़िंदगी मुबारक जा साल गुज़ारिया। 8 साल आहे हिजरीअ के मदीने तैयबा में 8 साल गुज़री रहियो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकमत सां रब करीम 8 साल में मक्को पाक फतह करे ॾिनो आहे। मदीनो तैयबा त हुई सुभान अल्लाह, इस्लाम जो हिकिड़ो मज़बूत किलो थी वियो हुयो मदीनो, पर 8 हिजरीअ में मक्को पाक रब करीम फतह करे। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिया आया, मक्के पाक में आया, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन टाइम ते ऐलान कयो, छो त मक्के वारनि खे खतरो थियो त असां वॾा ईज़ा ॾिना आहिनि, तकलीफ़ूं ॾियूं हुयूं, अॻ में ज़ुल्म कया हुआसीं। के सहाबी सगोरा हबशा विया, के वरी मदीने हिजरत करे विया। हाणे जो मक्को फतह थियो आहे, मोटी आया आहिनि त हाणे असां सां अलाए कहिड़ा पलांद कंदा। सुभान अल्लाह। मक्के वारनि खे इहो खतरो थियो, पंहिंजो भउ थियो, पर मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ला तसरीब अलैकुमुल यौम, ऐ मक्के वारो अॼु तव्हां जे मथां का मयार ई कान्हे। सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ। हबीब करीम सभिनी के आम माफ़ीअ जो ऐलान करे फरमायो, जेकॾहिं केरु पंहिंजे घर जो दरवाज़ो बंदि करे वेही रहियो पंहिंजे घर में, उनखे बि माफ़ी आहे। जेकॾहिं केरु अबू सुफियान जे घर हलियो वियो, उनखे बि माफ़ी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में उन ॾींहं ते टोलनि जा टोला माण्हू अची करे इस्लाम में दाख़िल थिया। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न को तलवार खणी इन टाइम ते विढ़िया, न को ॿी का जंग जी का ॻाल्हि हुई। मुस्तफा करीम जे प्यार ऐं मोहब्बत सां सॼो मक्को पाक जीअं फतह थियो, अल्लाह तबारक व तआला मेहरबानी कई, टोलन जा टोला माण्हू मुसलमान विया थिया। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि अल्लाह ताला दुश्मनन जे मथां फतह अता फरमाई। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां रब करीम जे को पाक कलाम नाज़िल फरमायो, उनमें सोना सबक हिदायत जा अल्लाह करीम नाज़िल फरमाया। कहीं जाए ते अल्लाह ताला जी ज़ात बरकत इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तजतनिबू कसीरम मिनज़्ज़न्नि इन्न बअदज़्ज़न्नि इस्मुन वला तजस्ससू। रब करीम जी ज़ात बरकत इरशाद फरमायो, ऐ ईमान वारो गुमानन खां अजायन गुमानन खां ख्यालन खां बचंदा कयो ऐं हिकड़े जी जासूसी न कयो,
मता के ने जे पुछा लगी वने त फिलाणो छा थो करे फिलाणो छा थो करे ये न कयो खणन गुमानन का भी तवा बचो मता कजी का बुधल गाल होजे उन जे मथा तवा ये काहे को उन जो पटको धूड़ करे छडियो ये केर न करे रब करीम जी ज़ात बरकात इरशाद फरमायो वला यतबअदुकुम बअदा तवा मा हिकड़ा बियन जी गिला न कन सुभान अल्लाह। रब करीम कुरान करीम में हुक्म फरमाया सुभान अल्लाह कह जाए ते अल्लाह करीम फरमायो यतीमन जे माल जे वेझो न वञ सुभान अल्लाह। कह जाए ते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो त शराब पियण शैतानी कम आहे इन खां रुकजी सुभान अल्लाह रुकजी पवंदो त कामयाब थींदो सुभान अल्लाह। ये कुरान करीम में रब करीम जा हुक्म आहिनि सुभान अल्लाह जेके इंसानियत जी इज्जत जी ज़मानत आहे सुभान अल्लाह। समझो था ये उहे ॻाल्हियूं आहिनि जिन जी असां तव्हांखे ज़रूरत आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो नशो करण शराब वापरायण इंतहाई कुधी आदत आहे। रब करीम जी ज़ात बरकात कुरान करीम में इरशाद फरमायो त यो शैतानी कम आहे इन खां रुकजंदो त कामयाब थींदो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो कह जाए ते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो ला तक़फु मा लैसा लक बिही इल्म इन्न अस्समअ वल बसर वल फुआद कुल्लु उलाइका कान अन्हु मसऊला सुभान अल्लाह। रब करीम जी ज़ात बरकात फरमायो कुल्लु ज़ालिका कान अन्हु मसऊला। अल्लाह करीम फरमायो त जै शै जी तोखे खबर न हुजे उन जे पुठियां न लग सुभान अल्लाह। जै जी तोखे मुकम्मल ॼाण न हुजे उन जे पुठियां न लग। ही तुंहिंजा कन इन समअ वल बसर वल फुआद तुंहिंजा कन आहिनि तुंहिंजूं अखियूं आहिनि तुंहिंजी दिलि आहे इन्हनि सभिनी खां क़यामत जे ॾींहुं पुछाणो थींदो सुभान अल्लाह। इहे सभई ॻाल्हियूं नसीहत वारियूं आहिनि। हिकड़ी ॻाल्हि जे मथां बि अमल कयो त यकीन ॼाणियो त ये महफ़िल कामयाब थी वेंदी। कुरान करीम रब करीम नाज़िल फरमायो अल्लाह ताला जी ज़ात बरकात कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो वसब्बिह बिहम्दि रब्बिका बिल अशिय्यि वल इब्कार। रब करीम जी ज़ात बरकात कह जाए ते इरशाद फरमायो त सुबह जो ऐं शाम जो रब करीम जे ज़िक्र जूं तस्बीहूं पढ़दा कयो सुबह शाम अल्लाह जो ज़िक्र कंदा कयो। असां तव्हांखे मुर्शिदन करीम जे तरफां जेको ज़िक्र जो हुक्म आहे चार तस्बीहूं जेके हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला असांखे पढ़ायूं आहिनि हज़रत सय्यदना गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला जो दिल जेको ज़िक्र आहे हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला असांखे पढ़ायो आहे। इहो ज़िक्र जूं चार तस्बीहूं जेकॾहिं सुबुह जे टाइम ते कंदो शाम जे टाइम ते कंदो रब करीम थो ॼाणे इन ज़िक्र सां असां तव्हांखे उहे त बरकतूं मिलंदियूं उहे फ़ाइदा थींदा जो कब्र में पहुचण जी देर आहे। जियां कब्र में माण्हू पहुचंदो आहे मलाइक सदोरा जॾहिं सवाल जवाब जे लाइ ईंदा आहिनि मुस्तफ़ा महबूब करीम ते तशरीफ़ वठी ईंदो आहे ऐं मलफूज़ात शरीफ़ मां मालूम थिए थो त मुर्शिद रोज़े धणी मुरीद जी कब्र में ईंदो आहे सुभान अल्लाह। पर पाण फरमाईंदा हुया त जेको ज़िक्र नथो करे वो असांजो मुरीद ई कोन्हे। हज़रत रोज़े धणी जी फरमाईंदा हुया जेको ज़िक्र नथो करे असां तव्हांजो कहिड़ो वास्तो आहे ॿियो को बि ताल्लुक़ कोन्हे को। हज़रत रोज़े धणी फरमायो त असां तव्हांजो जेकॾहिं वास्तो आहे ताल्लुक़ आहे त उहो सिर्फ़ मुर्शिद ऐं मुरीद वारो
वो इरादत वारो ताल्लुक आ जेकॾहिं इन निस्बत खे असां तव्हांखे ज़िक्र पढ़ायो इन ये निस्बत खे क़ाइम रखंदव त इरादत मंदी बि रहंदी सुभान अल्लाह पर जेकॾहिं ज़िक्र छॾे ॾींदव हज़रत रोज़े ॾींहुं फरमायो त उहो असांजो मुरीद बि न आहे केॾी वॾी ॻाल्हि आहे हज़रत रोज़े धड़ीअ जे सदके में मेहरबानी ज़रूर थींदी इंशाअल्लाह पर ज़रूरी इहो आहे त उहा निस्बत मुर्शिद वारी ज़रूर असां गॾे रखूं बेशक क़यामत जे ॾींहुं ख़बर त हुजे न त ही हज़रत रोज़े धड़ीअ जो फ़कीर इहा निस्बत ऐं इहो ताल्लुक़ मुर्शिद करीम सां गॾियल हुजे त इंशाअल्लाहुल अज़ीज़ जीअं क़ुरान करीम में रब करीम फरमायो आहे यौम नदउ कुल्ल उनासिन बिइमामिहिम उन ॾींहुं असां हर हिकु जमायत खे उन जे इमाम सां गॾु सॾु कंदासीं सुभान अल्लाह असां तव्हांजा भाग भला आहिनि सुभान अल्लाह जंहिंसां बि सॾु थियो इंशाअल्लाह असां हर जाइ ते हाज़िर हूंदासीं सुभान अल्लाह जेकॾहिं रब करीम सॾु कयो त महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे अल्लाह जे मेहरबानी सां मुस्तफा जी उम्मत में भी असां मौजूद हूंदासीं सुभान अल्लाह वरी जेकॾहिं कॾहिं सॾु थिए त जेके हनफी सगोरा हज़रत इमाम आज़म अबू हनीफे रज़ियल्लाहु ताला जा पोइ लॻा आहिनि फिक़ह में जेके इमाम आज़म जा पोइ लॻा आहिनि उहे अचनि त उन जाइ ते इंशाअल्लाह अज़ीज़ असां हनफी बि ते गॾु हूंदासीं जेके सैयदना अब्दुल कादिर जीलानी अल बगदादी अल हसनी अल हुसैनी रज़ियल्लाहु ताला अन्हु सां गॾु अचनि त इंशाअल्लाह अज़ीज़ असां कादरी सगोरा हज़रत सैयदना गौसे आज़म सां उते गॾु हूंदासीं सुभान अल्लाह पर जेकॾहिं सॾु थिए त हुर फ़कीर हज़रत रोज़े धड़ीअ जा इंशाअल्लाह अज़ीज़ असांजी दामन हज़रत रोज़े धड़ीअ जे असांजा हथ हज़रत रोज़े धड़ीअ जे दामन में आहिनि इंशाअल्लाह रोज़े धड़ीअ जे पुठियां बि असां हलण वारा आहियूं जीअं हज़रत पीर साईं पट धड़ी बादशाह रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन छा कंदा हुया जॾहिं बि निमाज़ में पाण बीहंदा हुया पंहिंजे फर्ज़ंद हज़रत रोज़े धड़ी रज़ियल्लाहु ताला अन्हु खे पाण अॻियां मुसल्ले ते बीहारींदा हुया पाण खबे पासे बीहंदा हुया सुभान अल्लाह केर ईअं कंदो हुयो पीर साईं पट धड़ी बादशाह पीर साईं मोहम्मद बकाशा शहीद हज़रत रोज़े धड़ीअ जो वालिद वो छा कंदो हुयो पाण पुठियां बीहंदो हुयो खबे पासे सुभान अल्लाह सॼे पासे न खबे पासे पाण बीहंदा हुया ऐं हज़रत इमामुल आरिफीन मुर्शिद रोज़े धड़ीअ खे अॻियां मुसल्ले ते बीहारींदा हुया छा थींदो हुयो जेकॾहिं वरी ॿियो कोई जमायती अची वियो त हज़रत पीर साईं पट वारा उनखे वरी पंहिंजे सॼे पासे बीहारींदा हुया पाण वरी हेॾां सरंदा वेंदा हुया वरी अञा ॿियो अचे त वरी उनखे पंहिंजे सॼे पासे बीहारींदी पाण अञा परते थी वञे सुभान अल्लाह कॾहिं ईअं थींदो हुयो त पाण वो छेड़े में वञी बीहंदा हुया ॿियनि खे सॼे पासे खां बीहारींदा वेंदा हुया पोइ फरमाईंदा हुया त ऐ सैयद मोहम्मद राशिद बचड़ा सुभान अल्लाह तुंहिंजे जमायत जे सॼे पासे मखदूम मोहम्मद इस्माइल सुभान अल्लाह केरा सॼे पासे मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह ताला अलैहि बिरालवी वो सॼे पासे आ ऐं खबे पासे तव्हांजी जमायत जे मां आहियां सुभान अल्लाह इंशाअल्लाहुल अज़ीज़ इहा जमायत क़यामत जे ॾींहुं रोज़े धड़ीअ जे पुठियां इहे हले सुभान अल्लाह ऐ बचड़ा मोहम्मद राशिद इमाम तव्हां आयो हिन जमायत हज़रत रोज़े धड़ी इमाम आहे ऐं इहो उहो इमाम आहे जॾहिं मुर्शिद रोज़े धड़ी ॿियाओ हुयो सुभान अल्लाह उन ॾींहं ते
हजरत रोज़े धणी थंज न पे वरती सुभान अल्लाह पान रमजान शरीफ में जावा हुआ केड़े महीने में रमजान शरीफ में जावा ऐं हिन महीने शोबान में वरी हजरत रोज़े धणी जो विसाल हजरत रोज़े धणी रज़ियल्लाहु ताला रमजान शरीफ में जिया जावा थन्य को न थे वरताऊं हजरत पीर साईं पट धणी बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि परेशान थी वयो अरे छाजे करे यो नंढो शहजादो थन्य को न थो वठे छा कयूं जो ताई खणी करे जेको असली गोठ यो हजरत रोज़े धणी रज़ियल्लाहु ताला अन्हु जो उताई रे नंढे शहजादे के खणी करे हजाएं जय जाए ते गालिबन मौजूद है दरगाह मुबारक आए इन जाए ताई पुरदो आए हजरत पीर साईं पट धणी बादशाह ऐ हेडा वरी अल्लाह वारे जी नजर हुई मखदूम मोहम्मद इस्माइल बिरादरी रहमतुल्लाह ताला अलैहि इताई वरी इहो बुजुर्ग हलियो आए एस ताई जो इन जाए ते वनी करे बिनी जी मुलाकात थी आए हजरत पीर साईं पट धणी बादशाह अर्ज कयो त क़िबला खबर नाए नंढड़ो थन्यो अले छाजे करे को न थो वठे अले केड़ी का तकलीफ थी पई आए परेशानियां घर में साहिब भी परेशान आए मसलो छाए मेहरबानी करे बुधायो हजरत मखदूम साईं रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो त बाबा इनके बियो कुछ भी कोने को का तकलीफ काने का रमजान शरीफ में शहजादे दी आमद थी आए अज रमजान जे रोज़े जे करे नंढड़ो दी हजो थन्य को न थो वठे शाम जो जीअं ई मगरिब जी अज़ान ईंदी त नंढड़ो पाण ई थन्य घुरी वठंदो सुभान अल्लाह ॼमण साईं जे कॾहिं रोज़ो रखियो आहे त हिकिड़ो आहे बगदाद शरीफ वारो सोहणो अब्दुल कादिर जीलानी सुभान अल्लाह ॿियो वरी सवे सालनि खां बाद में जेकॾहिं इहो बुज़ुर्ग नज़र आयो आहे त इन मुक़द्दस धरतीअ ते हज़रत रोज़े धणीअ ॼमण सां रोज़ो तंहिंजे करे इन निस्बत सां हज़रत रोज़े धणी रज़ियल्लाहु ताला अन्हु के रोज़े जेकॾहिं जे ज़ंजीर सां लिखियो वञे त रोज़े धणी इन निस्बत सां चयो वेंदो आहे जो हजरत रोज़े धणी ॼमण सां ई रोज़ो रखियो सुभान अल्लाह महीनो ईअं गुज़रियो ॾींहं जो पाण कॾहिं बि थञ कोन वठंदा हजरत गौसे आज़म जी बि आई ॻाल्हि सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो उन खां बाद में हजरत रोज़े धणी रज़ियल्लाहु ताला अन्हु जी इन खानकाह शरीफ ते जेके बागारा बुजुर्ग थी गुज़रिया आहिनि सभिनी हिक खां हिक तरीक़े सां जंहिं ज़िक्र फिक्र जी तलक़ीन कई आहे मुजाहिद ऐं रियासत जे लाइ जेका कोशिश कई आहे अरे केतिरा गुमराह बेदीन जेके हूंदा हुया इन हज़रत रोज़े धणी रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं संदसि बचन पीराने पागारा जेके बि थी गुज़रिया आहिनि उन्हनि जे रूहानी फैज़ सां जॾहिं पाण रूहानी सैर सफ़र कंदा हुया उन टाइम ते या वरी जॾहिं पाण दरगाह मुबारक ते हुजनि अलाए किथां किथां अल्लाह जा तालिब जेके बि आहिनि उन जाइ ते अची करे गुमराहियुनि खां बेदीननि खां तौबह करे दीनदार ऐं सच्चा मोमिन बणिजी वेंदा हुया सुभान अल्लाह हज़रत पीर साईं तजर वारो कुरान करीम जो हाफिज़ हुयो सुभान अल्लाह सुर सां सुभान अल्लाह जेको पहिरो पागारो आहे पीर साईं रोज़े धणीअ जो फर्ज़ंद सो कुरान करीम जो हाफिज़ हुयो सुभान अल्लाह एकड़े भेरे छा थियो ऐं हाफिज़ में अहिड़ो जो मलफूज़ात शरीफ में आहे त एकड़े टाइम ते पीर साईं रोज़े धणी रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं शहज़ादो अञा हिफ़्ज़ करे रहियो हुयो सुभान अल्लाह हिफ़्ज़ अञा पूरो नाहे कयो पढ़ी रहियो आहे त फज्र जी नमाज़ पढ़ी करे हज़रत रोज़े धणी पीर साईं तजर वारे के फरमायो नंढड़े शहज़ादे के फरमाया त बाबा
सूरह हिजर का असा के याद करे बुधायो 14 सिपारे जी जगह सूरत आए सूरह हिजर बुधायो मलफूजात शरीफ में आहे त फजर जी नमाज पढ़ी करे फारिग थिया उन का बाद में इशराक जी नमाज ताई इशराक जे नफिलन ताई हजरत पीर साईं तजर धणी बादशाह या शहन रुकूअन वारी जेका सूरत आहे उहा याद करे रोजे वारे के बुधायो सुभान अल्लाह जेको तकरीबन अध मुनु कलाक सुभान अल्लाह अध मुने कलाक में भी जॾहिं पीर साईं रोजे वारा सफ़र ते वञनि पिया उन ई टाइम ते पाण पीर साईं तजर वारनि खे एॾी जमायत खे फरमायो त बाबा हाणे रमज़ान शरीफ अची वियो आहे खैरन जो चंड जीअं रमज़ान जो नज़र आयो हाणे सफ़र ते हलूं था रमज़ान शरीफ बि ही वियो आहे पोइ हाणे ख़बर न आहे तरावी में कुरान शरीफ किथे ॿुधण नसीब थे किथे अॼु कहिड़ी हालत हुजे किथे छा हुजे तंहिंजे करे हाणे हीअं था कयूं त हिकिड़ी जाइ ते 3 ॾींहनि में पाण कुरान करीम जो ख़त्म शरीफ ॿुधी था वठूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाफिज सगरो को मुकर्रर कयो हिक हिक लफ्ज़ हिक हिक हर्फ ॿुधण सां अल्लाह करीम 10 नेकियूं अता फरमाईंदो आहे सुभान अल्लाह रब करीम जो पाक कलाम हाणे 11 महीना साल जा जेके वन 11 महीना माण्हू भॼे थो हेॾा होॾा कमाए थो अलाए छा छा खपा लॻा पिया आहिनि दुनिया जा पर हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु मलफूज़ात शरीफ में ज़िक्र फरमायो आहे त जेको शख्स रमज़ान शरीफ जो महीनो कहिड़ो महीनो रमज़ान शरीफ जो महीनो हजरत रोज़े धणी फरमायो त सभिनी कमन कारन खां खफन खां आजाद थी करे रमज़ान में रात जो नफली इबादत में कुरान करीम ॿुधे तरावी में ॾींहं जो रोज़ो रखी करे सुकून करे हजरत रोज़े धणी फरमायो त इन जी बरकत सां रब करीम जा 11 महीना बि सुकून सां गुज़ारींदो हाणे महिरबानी करे रमज़ान शरीफ अचे पियो जेको नेकिन जी मौसम सुभान अल्लाह साडी मौसम हर शे जी मौसम ईंदी आहे का कणक जी मौसम हुजे वरी वणन जो फसल खणणो हुजे को छा पर हाणे मौसम अचे पई नेकियूं गॾु करण जी इन में सभई खफा पंहिंजा छॾे करे अॻुवाट ई तयारी कयो त रमज़ान शरीफ में असांखे छा करणो आहे मस्जिद आलीशान सीगारे रात ॾींहं रब्त लॻल हुजे जारी अल्लाह ताला जे घर सां या दिल समझो त मस्जिद शरीफ सां ताल्लुक में कंढे छॾे सुभान अल्लाह जॾहिं बि अज़ान अचे त जमायत सां अची करे नमाज़ पढ़जे तरावी पढ़जे हाफिज सगोर जे पुठियां कुरान करीम जो ख़त्म ॿुधजे अल्लाह तबारक व तआला एॾो करम फरमाईंदो जंहिंजो को अंदाज़ो ई कोन्हे को सलाह शरीफ मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि मुकाबले में रब करीम हिकड़ो वरी एड़ो मुजाहिद पैदा फरमायो आ जेको ज़ालिमन के नेस्त नाबूद करे उनन के शिकस्त फाश नहीं करे हक जे कलमे के हमेशा बुलंद रखंदो ईंदो आहे जेकरे फिरौन जे तन जे मुकाबले में मूसा सहणो आयो आ जेकरे नमरूद जे तन जे मुकाबले में इब्राहिम सहणो आयो ये हर जमाने में पैदा थींदा रहा जेकरे अल्लाह जा दुश्मन ईंदा रहन अल्लाह जा दोस्त भी उन जे मुकाबले में ईंदा रहंदा आहिनि जेकरे अबू जहल जहिड़ा ज़ालिम हुक्मरान जेकरे हुजन दुश्मन हुजन अल्लाह जा त उन जे मुकाबले में रब करीम मां आमिना जे लाल के दुनिया में मोकिलियो सुभान अल्लाह सुभान
सुभान अल्लाह। वरी जेकॾहिं यज़ीद जेको आहे ज़ालिम हुक्मरान फासिक फाजिर अचे थो त उन जे मुक़ाबले में रब करीम हज़रत हुसैन सोणे खे जंहिं मुजाहिदाना किरदार सां पंहिंजो सभु कुझु कुर्बान करे इन दीन खे दीन जे झंडे खे झुकण न ॾिनई। सरदाद नदाद दस्त दर दस्ते यज़ीद सिर ॾेई छॾियईं पर यज़ीद जे हथ में हथ न ॾिनई। हब्बा के बिनाए ला इलाहा हस्त हुसैन इन हथ ॾियण जो मक़सद छा हुयो? मक़सद इन जो हूंदो आहे त बुरे माण्हूअ जे अॻियां आण मञण। हथ ॾियण मतलब बुरे माण्हू खे मञण त वाकई ठीकु आहे तूं सही आहे पर यज़ीद जे अॻियां इमाम सुहिणे पंहिंजो वतन छॾियो घर ॿार बच्चा सभु कुझु कुर्बान कयो यज़ीद जे हथ ते हथ न रखियो त रहंदी दुनिया ताईं जे लाइ सबक़ बणिजी वञे त ज़ालिम हुक्मरान जेको हुजे भले केतिरो बि ताक़तवर छो न हुजे पर उन जे करे बुराईअ खे क़बूल नाहे बुराई जे अॻियां हथियार फिटा नाहे करणा। हज़रत इमाम हुसैन सोणे इहो सबक़ ॾिनो ऐं इहा साॻी रिवायत वरी जॾहिं 1843 में अंग्रेज़ हिन धरतीअ ते क़ाबिज़ थियो कॾहिं 1843 में जॾहिं अंग्रेज़ हिन धरतीअ ते अची करे कब्ज़ो कयो इहो हुयो बि साईं बंगले धणी बादशाह जो ज़मानो ये पागारे जो दौर हुयो जंहिंखे असगर साईं चयो वेंदो आहे। उन ई टाइम ते अंग्रेज़ अची करे हिते कब्ज़ो कयो उन ई टाइम खां वठी करे मुसलसल इहा जंग हलंदी रही हुर विढ़ंदा रहिया तो कॾहिं इहा जंग तेज़ हूंदी हुई कॾहिं थधी हूंदी हुई साईं जो वक़्तन फ़वक़्तन अंग्रेज़ आज़माईंदो ई रहंदो हुयो। जेके आहिनि जेके दीन जा दुश्मन आहिनि अॼु बि उहे मुस्लमाननि खे आज़माईंदा रहंदा आहिनि। ॾिसो त इहे केतिरे पाणीअ में आहिनि उन्हनि सभु कुझु असांजो लुटे छॾियो आहे असां मां हया उन्हनि ख़तम करे छॾियो आहे। मुस्लमानी गैरत असां में न रही आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो आहिस्ते आहिस्ते वॾो ज़मानो गुज़री वियो आहे। कॾहिं टेलीविज़न जी सूरत में असांजे अॻियां बेहयाई ऐं फहाशी आई आहे कॾहिं मोबाइल जी सूरत में अञा असांजे नौजवान नस्ल खे तबाह कयो वियो आहे। इन मोबाइल जे करे अलाए छा छा असां खां खसिजी वियो कुरान करीम जी इल्म जी तालीम असां खां खसिजी वई कुरान करीम जो दौर तिलावत असां खां वियो हलियो। अल्लाह ताला जी ज़ात बरकात जे ज़िक्र करण जे लाइ असां वटि टाइम कोन्हे को मुस्तफा करीम जे मथां सलात व सलाम पढ़ण जे लाइ असां वटि टाइम कोन्हे को रात ॾींहं इहो नौजवान मोबाइल में मसरूफ़ लॻो पियो आहे कुझु बि कोन बचियो आहे सभु कुझु असांजो लुटिजी वियो। इहे गैरत हया अदब इहो सभु कुझु वियो हलियो। अॼु न नंढ वॾाई आहे न को दीनी को हया को शरफ का गैरत आहे। जेकॾहिं को दीन ते हमलो करे थो ज़रो बि असांजी तबीयत ते को बि फ़र्क़ु कोन थो पवे पर यादि रखो हिकिड़ो ज़मानो हुयो जॾहिं सखर वारी पुल ठही करे तयार थी आहे उन टाइम ते अंग्रेज़ पलीत जॾहिं आम दावत कई आहे इहो टाइम हुयो हज़रत पीर साईं तख्त धणी बादशाह जो सुभान अल्लाह पीर साईं तख्त वारे जो ज़मानो हुयो। सखर वारी जेका पुल आहे लैंसडाउन पुल इहा ठही करे तयार थी अंग्रेज़ आम दावत कई मुसलमाननि खे गैर मुसलमान खे सभिनी खे सॾे करे आम वॾी सम्झो त ईअं दावत करे माण्हुनि खे ख़ुशीअ में मानी खारायूं। हज़रत पीर साईं तख्त धणी बादशाह खे बि ख़ासि दावत ॾिनल हुई
शायद जंग या यको जी हजरत किसी सूर्य बादशाह जी करे विडियो एड़ी जंग खासी कान ही कने केड़ी सूरत में बहरहाल ये थदी ते 100 साल वेहन यको मुसलसल दुखियो सुभान अल्लाह ये हालत हलदियो रहियो दिसे तख्त वाले जो ज़मानो हुयो अंग्रेज छा कयो जो जेके वडा वडा बुजुर्ग हुया पीर हुया के आलिम दरवेश उन्हन जे लाए वरी खास दावत सजाए करे अंग्रेज पलीत छा कयो जो मानी ते उन्हन सा गड शराब जा शीशा रखियो तौबा अस्तगफिरुल्लाह शराब जा शीशा गड रखी करे दावत आमद नहीं हजरत पीर सही तख्त वारा जी जो आया ॾिठाऊं त हिन वॾो ज़ुल्म कयो आहे पलीत असांजे ईमानी गैरत खे ललकारियो आहे हजरत पीर सही तख्त वारे फरमायो त तव्हांखे ख़बर आहे त हिन दावत में अचण वारा केर आहिनि उन खां पोइ बि तव्हां इहे शराब जा हिते शीशा रखी करे मानीअ सां गॾु तव्हांखे ख़बर कान्हे का त शराब हिन मुस्तफा करीम जी शरीयत में हराम आहे इन जे बावजूद तव्हां ॼाणियो बिठा इन जे बावजूद बि असांजे टेबल ते तव्हां शराब जा शीशा रखिया आहिनि तव्हां असांजी ईमानी गैरत खे आज़मायो था तंहिंजे करे हज़रत पीर सही तख्त धनी बादशाह रज़ी अल्लाह तआला ने फरमायो त एहड़ी दावत में असां कतई तरह सां वेही कोन था सघूं जंहिंमें मुस्तफा करीम जी उम्मत खे ललकारियो वियो सुभान अल्लाह असांजी ईमानी गैरत खे ललकारियो वियो मां कतई तरह सां इन दावत में शरीक कोन हूंदुसि हज़रत पीर सही तख्त वारो रोहड़ी जो पीर ओ जे कॾहिं बाइकाट करे तो बाकी केर वेंदो सुभान अल्लाह या दावत सॼी उन जी धूड़ थी वई सुभान अल्लाह इनन के अख में गंडो ताई का चुभजंदो रहंदो हुयो अॻ में बि त कॾहिं बि जेकॾहिं असां जे इन हुकूमत जो जेकॾहिं सिज लहंदो त इतां ई खां सुभान अल्लाह जंहिं तरीक़े सां उन्हनि खोड़ मकर अंग्रेज अॼु बि वॾो चालबाज़ मकार करे छा कंदो रहंदो आहे करे छा कंदो रहंदो आहे मुस्लमान जी गैरत खे आज़माईंदो रहंदो आहे पर शल असां जी उहा गैरत क़ाइम रहे आमीन आमीन हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो त इहे ज़माना गुज़रंदा रहिया आखिरकार हज़रत पीर सही कोट धणी बादशाह जंहिंजो लक़ब हुयो शम्सुल उलमा सुभान अल्लाह छा लक़ब हुयो शम्सुल उलमा उन बागारन जो तव्हां खे मुख़्तसर ॻाल्हियूं थो ॿुधायां त केॾी न हिन जी ख़िदमत आहे सुभान अल्लाह इहो हज़रत पीर सही कोट धणी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि संदस तरीक़ो मुबारक हुयो 27 रजब शरीफ जी जेका रात जेका मेराज वारी रात जेका ईद थी दिया 27 रजब ते हज़रत पीर सही कोट धणी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि छा कंदा हुया जो ने टाइम ते पाण आलीशान आलिमन जे लाइ पोशाक ठहराईंदा हुया परे परे खां बुजुर्गन के आलिमन के दावतूं ॾेई करे घुराईंदा हुया हज़रत पीर सही कोट धणी बादशाह छा कंदो हुयो जो उन्हनि जे लाइ सोहणियूं सोहणियूं पोशाकूं तयार करे उन्हनि आलिमन जे लाइ ठाहे करे तयार करे रखंदा हुया जिया रात जी मानी गॾु खाईंदा हुया हज़रत पीर सही कोट धणी बादशाह हिकड़े आलिम के पंहिंजे हथनि सां उहा पोशाक अदा कंदो हुयो उहा पोशाक पाए करे उहे 27 रजब जी रात में जिया दरगाह मुबारक ते रजबी जी दावत थींदी आहे उहे 27 रात रजब जी दावत में उहा पोशाक पाए ईंदा हुया हिकड़ो टाइम थियो जो हजरत हमायूनी बुजुर्ग हजरत मियां अब्दुल गफूर रहमतुल्लाह तआला अलैहि जेको वडो वक्त जो कामिल वली एकड़ो नेक सालिह जयद आलिम थी गुजरियो आ उनके जो दावत ॾिनी वई पर किस्मत सां ख़बर न आहे कहिड़े सबब जे करे जो उन बुजुर्ग जी पोशाक तयार कान थी सघी सुभान अल्लाह जन
आलिमन जा कपड़ा ठही तैयार थिया पर उन जी पोशाक तैयार कान थी हुई पीर साईं कोट धणी बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि के बुधायो वियो त क़िबला हजरत मियां अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह ताला अलैहि वो आशिक रसूल सुभान अल्लाह जे ॾाढो सुठो चयो सुभान अल्लाह फरमाए तो तुझे जुल्फ जे बंद कमंद विधा तुझे जुल्फ जे बंद कमंद विधा जिंदान हजारे मानर गो तुझे शाहिद सर खानम के मेहमान हजारे मानर गो तुझे जुल्फ जे बंद तुझे जलवे जमाल जी इश्व करी कया मलक मुतिया वसी अवरी चाचिन मलाइक पूरा करी चाचिन मलाइक पूरा करी हैरान हजारे मानर गो तुझे शाहिद सर खानम थे मेहमान हजारे मानर गो तुझे जुल्फ जे बंद सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह शिकारपुर खां परियां सुल्तान कोट आहे आशाबाद में आहे हुमायूं शरीफ उते बुजुर्ग हजरत मियां अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह ताला अलैहि जी मज़ार सुभान अल्लाह वो बुजुर्ग यो आयो उन जी पोशाक ठही तैयार कान थी हुई हजरत पीर साईं कोट वाले फरमायो त जेकॾहिं इन ये बुजुर्ग जी पोशाक तैयार न थी सघी आ त हीअं कयो जेका पोशाक मुंहिंजे लाइ तैयार थी आहे इहा मियां अब्दुल गफूर खे पाराए सुभान अल्लाह इहे आलिमन जो बुजुर्गन जो क़दर सुभान अल्लाह जेकॾहिं केरु सिखे त पागारा पीरन खां सिखे सुभान अल्लाह हजरत पीर साईं छट धणी बादशाह असांजे उस्ताद हजरत क़िबला साईं मुफ्ती मोहम्मद रहीम सिकंदरी सीद मजदूर सुभान अल्लाह अल्लाह करीम खे आफियत सां वॾी ॼमार अता फरमाए आमीन हजरत पीर साईं छट धणी बादशाह उस्ताद साईं जे पेशानीअ ते चुमी ॾिनी सुभान अल्लाह सिर्फ इन जे करे त इल्म जो क़दर आहे इल्म सां इल्म वारनि सां मोहब्बत आहे सुभान अल्लाह हजरत पीर साईं छट धणी बादशाह डॉक्टर नबी बख्श बलोच जी दावत ते तशरीफ फरमा चाहे सुभान अल्लाह डॉक्टर नबी बख्श खे सुञाणींदा आहियो बलोच साहब डॉक्टर साहब जेको जंहिं सिंधी अदब ते सिंधी ॿोलीअ ते तमामु वॾो कमु कयो वॾो इल्म वारो माण्हू हुयो अब्दुल हैरान आहे त इहे हिकिड़े माण्हू एॾो कमु कीअं कयो सुभान अल्लाह बहरहाल को डॉक्टर नबी बख्श बलोच हजरत पीर साईं छट धणी बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि उन जी दावत ते आया डॉक्टर साहब पीर साईं जिन जो मुरीद हुए सुभान अल्लाह पीर साईं छट वारा उन जी दावत ते तशरीफ वठी आया पीर साईं जे मूंखे वेहणो हुयो जेका कुर्सी या खट रखियल हुई पीर साईं जन वेहन न पिया छो त पीर साईं सरदार खे ख़बर हुई त
मुर्शिद जे कदे वेहे त फकीर मुरीद जेके आहिनि से मथे ना वेहंदा सुभान अल्लाह उहे अदब में हेठ वेहंदा आहिनि तंहिंजे करे हज़रत पीर साईं छटधणी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि इन जाइ जे अदब जे करे इल्म जे अदब जे करे पीर साईं जिन वेठा कोन के जेतिरी देर भी पाण उन वटि हुया दावत ते पाण पेरनि घर बीठा हुया डॉक्टर साहब अर्ज़ कयो त क़िबला महिरबानी कयो वेहो पाण फरमायूं त जंहिं जाइ ते इल्म हूंदो आहे उते अदब सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह असा के मुर्शिद करीम रब करीम उहे अता कया सुभान अल्लाह हज़रत पीर साईं छटधणी बादशाह जी जिंदगी जंहिं में ॾिठी हुजे अकुल हैरान एड़ो सखी मर्द सुभान अल्लाह असा जे अखियुनि कोन ॾिठो आहे सुभान अल्लाह एतिरो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सां ताल्लुक जोड़ींदड़ जेको हमेशह कंहिं बि हालत में हुजे सफ़ा में हज़र में हुजे हमेशा महबूब मुर्शिद करीम जी ज़बान मुबारक ते मुस्तफा करीम जी सलात जो विर्द हूंदो हुयो सुभान अल्लाह से चंडवारा जिते भी वेंदा हुया भले शिकार ही हुजे आम तरह सां शिकार तकरीह हूंदी आहे उनमें कंहिंखे ज़िक्र फिक्र यादि हूंदो आहे शिकार जेके माण्हू कंदा आहिनि के सियासतदान शिकार जे लाइ वेंदा आहिनि ॿुधायो त इहो छाजे लाइ हूंदो आहे माण्हू रुगो तफ़रीह जे लाइ वेंदा आहिनि बसि शिकार करणो आहे पर हज़रत पीर साईं छटधणी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि उहा वीडियो सां ॾिठी आहे हज़रत पीर साईं छटधणी बादशाह जे हथनि मुबारकनि में बंदूक आहे ओॾा शिकार जारी आहे पर ज़बान ते मुस्तफा ते सलात व सलाम जो विर्द जारी आहे तेरे लिए जरा आया सुभान अल्लाह लंदन में जने वापस मोटी आया अल्लाह करीम मेहरबानी कई दरगाह मुबारक वरी आबाद हजरत पीर साईं छटवारा जी जो मोटी आया कया सिंह फरमायो जदहि जानिब पाण आयो दम विलायत वाहरू अचण सां एहसान थिया सारी उम्मत थी सुरखरू जा बजा जिन्नो मलक थिया सब सलामी रूबरू सिज सबाहत सूम सरवर पीर साईं पगदार शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार हज़रत पीर साईं सूर्य बादशाह के शहीद कयो वियो आहे साहिबजादन के जलावतन कयो वियो आहे हज़रत पीर साईं छटधणी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि पाण फरमाईंदा हुया त जॾहिं असांजे वालिद के शहीद कयो वियो असांखे का बि ख़बर कान हुई त ॿाहिरि छा थी रहियो आहे असां कराचीअ में नज़रबंद हुयासीं हज़रत पीर साईं छटधणी बादशाह रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो असांखे न को कंहिंसां ॻाल्हाइण जी इजाज़त हूंदी हुई न को के ॿाहिरि वञी करे असांखे ख़बरूं ॿुधाईंदो हुयो एतिरी ख़बर ज़रूर हुई त वालिद मोहतरम हज़रत सूर्य बादशाह खे उहे क़ैद करे विया आहिनि इहा बि ख़बर हुई त ये अंग्रेज़ पलीत कंहिं बि तरह सां मुंहिंजे वालिद हज़रत पीर साईं सूर्य बादशाह खे छॾींदा कोन के कूड़ियूं शाहिदियूं ॾेई करे कुझु बि करे ज़रूर उनखे शहीद कंदा इहा त ख़बर हुई पर पीर साईं छटवारे फरमायो त असांखे इहा ख़बर कान पई त पोइ पीर साईं सूर्य बादशाह खे शहीद करे छॾियो अथनि हिकिड़े टाइम ते छा थियो जो मानी का होटल ताया को बेड़ो सामान ॿाहिरां अख़बार में वेढ़िजी करे जो सही सामान आयो
उन खबर में अखबार में असां पढ़ियो हजरत इमाम इनकलाब सूर्य बादशाह के शहीद कयो वियो आहे। हजरत सही छटने बादशाह जे हिम्मत ने हौसले ता कुर्बान थी वञा। मुर्शिद पीर साईं छटधणी बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह ये सभई दुख वारियूं तकलीफ़ुन वारियूं घड़ियूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठियूं। 15 सालनि जी उम्र मुबारक जा हुया पर कुर्बान वञा इहे दुख सदमा खणी करे। उन खां बाद में बि एॾो त मज़बूत पहाड़ हुया, एॾो त हिम्मत ऐं हौसलनि वारा हुया जे पंहिंजी ज़िंदगीअ जा दुख समूरा विसारे करे सॼे जहान जा दुख पंहिंजी झोलीअ में खणी करे सभिनी खे ख़ुशियूं ॾेई विया। ये सूर्य हसनार जो शहजाद हजरत पीर साईं छटधणी बादशाह अल्लाह तो जाने कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियूं उन मुर्शिद जी का वीडियोस का ॾिसूं सुभान अल्लाह त समझो त रातियूं गुज़री वञनि वेठो हिकिड़ी हिकिड़ी अदा ते सोचिजे सुभान अल्लाह। हजरत पीर साईं छटधणी बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा उहे कामिल माना हुया जन जे लाइ जेको कुछ फरमायो समझो त इहा लोहे कलम खां पढ़ी करे इहा ॻाल्हि कई आहे सुभान अल्लाह। जेको कुछ कंहिंजे लाइ फरमायो उहो थी वियो सुभान अल्लाह। हिकिड़ो बयान तव्हां पढ़ियो ॿुधो हूंदो तकरीबन पीर साईं जिन जे विसाल खां 9 साल अॻु में घणा साल अॻु में 9 साल अॻु में हजरत पीर साईं छटधणी बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह नवाज शरीफ जे लाइ फरमायो हुयो त जेकॾहिं मां जज हुजां हा त इनखे नाअहल करार ॾेई छॾियां हा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। 9 साल अॻु में सॼे विसाल खां 9 साल अॻु में फरमाया जेकॾहिं मां जज हुजां हा त नवाज शरीफ खे नाअहल करार ॾेई छॾियां हा पर इहो फ़ैसिलो जज ते करणो आहे सुभान अल्लाह। अल्लाह तो जाने 9 सालनि खां बाद में मुर्शिद छटधणी बादशाह जो विसाल थियो। उन खां बाद में 2012 में पीर साईं छटधणी बादशाह जो विसाल थियो आहे। वरी उन खां बाद में माफ़ कजो नवाज शरीफ जे नाअहल थियण खां 9 साल अॻे जी ॻाल्हि आहे। पीर साईं जिन जे विसाल खां कुझु साल अॻे जी ॻाल्हि हुई। बहरहाल 9 साल अॻु में जेको कुझु पाण फरमाया 9 सालनि खां बाद में जजन फ़ैसिलो करे वज़ीर इन नवाज शरीफ खे नाअहल करार ॾिनो जेको पाण 9 साल अॻु में फरमाए छॾियो त इहो फ़ैसिलो जजन खे करणो आहे पर मां जज हुजां त उनखे नाअहल करार ॾेई छॾियां हा त मुर्शिद करीम हर हिक खे ॾिसी करे सम्झी वेंदा हुया त केतिरो अहल आहे केतिरो नाअहल सुभान अल्लाह। एमक्यूएम जे लाइ पाण फरमाया जॾहिं उहे अच्छे कारे जा मालिक हुया आप ॾिठो ॿुधो उन वक़्त में सही केरु एमक्यूएम जो नालो वठी सघे जॾहिं एतिरो त उन जी ताक़त हूंदी हुई जो समझो त कख पन पाकिस्तान में चिरे सो एमक्यूएम जी इजाज़त सां चिरे। हज़रत पीर साईं छटधणी बादशाह उन टाइम ते बि फरमाए छॾियो हुयो सुभान अल्लाह त हिकिड़ो भेरो इन्हनि खे ठीक ठाक मोचड़ा लॻंदा सुभान अल्लाह तो घणा के भॼी वेंदा के मारिजी वेंदा कुझु छा थींदो जेके बचंदा से सुधरी वेंदा सुभान अल्लाह। हाणे तव्हांखे कीअं थी नज़र अचे जेके बचा से सुधरी के भॼी विया के मारिजी विया जेके बचा से सुधरी विया त ये अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा वली
जेका गाल कंदा आहिनि लौहे महफूज़ अस्त पेशे औलिया लौहे महफूज़ अल्लाह जे वलियन जे अॻियां हूंदो आहे जेका गाल कंदा आहिनि उहा अजाई कान हूंदी आहे समझो त उहे लौहे महफूज़ मां पढ़ी करे उहा ॻाल्हि कंदा सुभान अल्लाह पाण फरमाईंदा हुया रब करीम मूंखे उहा इज़त ॾिनी आहे जो जंहिंखे मूं अॻिते करणु चाहियो त अल्लाह बि हुनखे अॻिते करे सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो अल्लाह करीम जा ये करम है जो रब करीम असा तहां के इहो दर नसीब फरमायो सुभान अल्लाह हजरत पीर सईद सूर्य बादशाह शहीद रहमतुल्लाह तआला अलैहि 34 साल जी फूह जवानी में हजरत इमाम हुसैन वारो किरदार निभायो आहे यजीद बने केतरियूं ब्याफरूं कयूं आहिनि तॾहिं इमाम हुसैन आड़ न मञी आहे एॾा वरी अंग्रेज़नि पलीतन लाइ केतरियूं ब्याफरूं कयूं आहिनि हज़रत सूर्य बादशाह शहीद रहमतुल्लाह तआला अलैहि कॾहिं बि उन्हनि जे हथ ते हथ रखी करे सही करण जे लाइ तयार ई न आहिनि पाण फरमाईंदा हुया तव्हां त सही ॻाल्हि सही करण जी ॻाल्हि कयो था पर जेकॾहिं मां सोचां वेही करे त मूंखे डप थींदो त मक़ाम जे जिस्म हुसैन सोहणे जो खून न हुजे या कहिड़ी था ॻाल्हि कयो हज़रत पीर सईद सूर्य बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि खुदा जो कसम आहे पंहिंजे ज़िंदगी मुबारक में अल्लाह ताला जी ज़ात बरकात जे ज़िक्र फ़िक्र में मशगूल रहंदा हुया दुनिया जा मज़ा लज़्ज़त वठण खां कतई तरह सां परे हूंदा हुया इन ये फूह जवानी जी उम्र ताईं में विच में हिकिड़ो भेरो 8-9 साल क़ैद जेल में रहिया आहिनि कंहिं जाइ ते नज़र बंदियूं थियूं आहिनि कॾहिं लोढ़नि में जमायत क़ैद थी आहे कॾहिं पाण झंग जे कंहिं बंगले में रहनि था बहरहाल ये सभई तकलीफ़ूं बर्दाश्त करे आखिरकार मुर्शिद करीम इन ये फूह जवानी में लखे दिलनि जी धड़कन जेका आहे उन सब कुछ इहा ॻाल्हि क़बूल कई त इन ये ज़ालिम जाबिर ऐं नसारे पलीत जे आलो झुकण खां पहिरीं इहा वधीक इज़त वारी ॻाल्हि आहे त सिर ॾेई करे रब जी दरबार में सुरखरू थिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह पाण फरमाईंदा हुया त बिस्तरे ते बि मौत अची वेंदी सुभान अल्लाह मौत बिस्तरे ते अची वेंदो जॾहिं इहो सिर अल्लाह करीम जी अमानत आहे बिस्तरे ते सुम्हंदो तॾहिं बि मौत अची वेंदो पोइ छो न इहो सिर यार जे नाले तां कुर्बान करे सुभान अल्लाह पाण फरमाईंदा हुया त गिदड़ जी 100 साल ज़िंदगीअ खां शींहं जे हिकिड़े ॾींहं जी उहा जेका गजगोड़ वारी ज़िंदगी आहे उहा वधीक प्यारी हज़रत पीर सईद सूर्य बादशाह जे चेहरे मुबारक में जलाल एतिरो हूंदो हुयो एॾो तरफ़ करीम रोब रखियो हुयो जो किताबनि में ईंदो आहे त जेल जो सुप्रीडेंट जेकॾहिं कंहिं कागज़ ते सही कराइण ईंदो हुयो त पीर सईद सूर्य बादशाह जे साम्हूं कोन ईंदो हुयो वो साम्हूं अची करे केरु नज़रुनि में नज़रूं मिलाए करे बीही केरु ॻाल्हाए सघे ईअं केरु अची कोन सघंदो हुयो वो जेल सुप्रीडेंट पीर सईद सूर्य बादशाह के पुठियां बीही करे कागज़ पेश कंदो हुयो त हिन ते सही कई सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो हजरत सूर्य बादशाह रज़ी अल्लाह तआला अन्हु जमायत के सुहणा अखलाक सेखारिया पाण जमायत के अहिड़ा सबक सेखारींदा हुया पाण फरमाईंदा हुया त हिन अंग्रेज़नि पलीतनि जी ठहियल का बि शइ इस्तेमाल नाहे करणी सम्झो था न सुभान अल्लाह अॼुकल्ह जीअं अंग्रेज़ जेके आहिनि गैर मुस्लिम यहूदी उहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी था कनि तो असां वटि पाकिस्तान में जेके अञा कुझु न कुझु जेके गैरत रखनि था उहे चवंदा आहिनि त छा कयूं इन ये मुल्क जी जेका भी शइ ठहियल आहे उन जो बाइकाट
समझो था जेका भी शइ जे मुल्क जी ठहियल आहे उन जो बाइकाट कजे हाँ तो जी उनके इक़्तिसादी तरह से धक लगे मन उन जो दिमाग ठिकाने ते अचे ये पीछे सूर्य बादशाह जिन बेटे ये कंदा है पर फरमाइदा हुआ ई सत समुंड पार जेके शयूं खणी आया आहिनि हिते जेके ठाहिनि था न तव्हां का बि विलायती शइ न वठो सुभान अल्लाह ॿाहिरां का बि शइ जेका इंपोर्ट जेका शइ आहे उहा तव्हां का बि शइ न वठो हितां जी जेका शइ भले सादी या कुझु बि आहे जेका हितां जी ठहियल आहे उहा ई तव्हां वठो ई साईं सूर्य बादशाह जिन पाण बि पंहिंजूं हथ जूं शयूं ठाहींदा हुआ सुभान अल्लाह जमायत के ज़िक्र फिक्र जी तलकीन कंदा हुआ ऐं वरी माण्हू मुक़रर कया हुआ जेके सादन आम लिबास में अची करे कॾहिं त वरी पीछे सरदार जिन पाण बि निकिरी वेंदा हुआ दावत हूंदी हुई न रात जो पाण बि ईअं सादे लिबास में अची करे रात जे टाइम ते जमायत में घुमंदा फिरंदा हुआ त जमायत ॾिसूं त कहिड़े ख़्याल में हज़रत पीर साईं सूर्य बादशाह जहिड़ो को दाना अकुलमंद या सखर वारी पुल ठही हुई पीर साईं सूर्य बादशाह ने में 3 गलतियूं कढियूं हुयूं सुभान अल्लाह अंग्रेजन तस्लीम कयो त वाकई इन जहिड़ो इंजीनियर को थी नथो सघे सुभान अल्लाह पीर साईं सूर्य बादशाह जी कहिड़ी ॻाल्हि कजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती इहो 12 सालन जी उम्र में शहजादो जेको गादी नशीन थियो उन खां बाद में 34 सालन जी खूब जवानी जी उम्र में शहादत जो जाम पी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में ऐं रब करीम जी बारगाह में सुरखुरू थियो अल्लाह करीम उन महबूब मुर्शिद जे मज़ार जिते बिस्मिल मज़ार पुर अनवार रब करीम असां गुनहगारन जे तरफां संदन मज़ार ते करोड़े सलाम पेश आमीन असां महबूब जे तरफां सलाम पेश कयूं था अल्लाह करीम संदन मज़ार पुर अनवार ते करोड़े रहमत नाज़िल फरमाए महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सजी उम्मत के रब करीम हजरत सूर्य सरदार जो बरकत नसीब फरमाए असां सभनी के रब करीम ईमान जी कुव्वत गैरत अता फरमाए आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।